नबी हम खबर शामिल कंदासीं नाज़रीन अवांखे अपडेट कंदासीं ठट्टो मां जिते ठट्टो पुलिस पसंद पड़ने तां जोड़े खे क़त्ल कंदड़ जवाबदार नारी जे भाउ खे गिरफ्तार करे वरितो आहे। नारी जे भाउ जवाबदार राजा मसण पारां ॿिन्ही ॼणनि खे क़त्ल करण जो एतराफ़ बि करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे ठट्टे मां अवांखे अहम ख़बर ॿुधायूं पिया। ठट्टो पुलिस पसंद पड़ने तां जोड़े खे क़त्ल कंदड़ जवाबदार नारी जे भाउ खे गिरफ्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नारी जे भाउ जवाबदार राजा मसण पारां ॿिन्ही ॼणनि खे क़त्ल करण जो एतराफ़ बि करे वरितो आहे। ठट्टो मां ख़बर पहुचायूं पिया। पुलिस पसंद जो परणो कंदड़ जोड़े खे क़त्ल वारे केस बाबति अवांखे अपडेट कयूं पिया। नारी जे भाउ जवाबदार राजा मसण पारां ॿिन्ही ॼणनि खे क़त्ल करण जो एतराफ़ कयो वियो आहे। ठट्टो पुलिस पसंद पड़ने तां जोड़े खे क़त्ल कंदड़ जवाबदार नारी जे भाउ खे गिरफ्तार करे वरितो आहे। जॾहिं त नारी जे भाउ जवाबदार राजा मसण पारां ॿिन्ही ॼणनि खे क़त्ल करण जो एतराफ़ कयो आहे। तफ़सील सां राब्तो कयो आहे केटी न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही सां। जी महबूब अपडेट कजो। जी ठट्टे में अॼु सुबुह सवेर ठट्टे वेझो हाई स्कूल रोड ते हिकु कार में हिकु नौजवान जोड़े जो बेदर्दी सां क़त्ल थियो हो जंहिंमें अलादिनो पली जो ऐं उन सां गॾोगॾु गुल ज़मीरा मिसर जिन 2 साल अॻु में प्यार जो परणो कयो हो। उन केस में अहम पेशरफ़्त थी आहे। उन केस जो जेतोणीकि अञा ताईं केस दाख़िल न थी सघियो आहे। पोस्टमार्टम खां पोइ पोती ॿिन्ही जा वारस जेके आहिनि लाने पली जा जेके वारस आहिनि उहे ॿिन्ही जा लाश खणाए धड़ो बरसात ॻोठ खणाए रवाना थी विया आहिनि। पर पुलिस थोरी देरि अॻु में एसएचओ ठट्टो अमीर बश कोसो जे रवानी में मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा आया जंहिंखां पोइ कार्रवाई दौरान जेको नारी आहे जेका मारिजी वियल नारी बतूल आहे गुल ज़मीरा मिसण उनजो भाउ जेको केस जो मुख्य जवाबदार ॿुधायो वञे थो राजा मिसण उनखे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। ठट्टो पुलिस उनखे गिरफ़्तार करण खां पोइ नामज़ुमत मुंतक़िल करे छॾियो आहे जिते एसएसपी ठट्टो डॉक्टर इमरान खान ऐं डीएसपी ठट्टो जे अॻवानी में उनखां पुछा गछा कई पई वञे। ख़ुसूसी टीम उनखे नामज़ुमत मुंतक़िल करे उनखां जांच कई पई वञे पुछा गछा कई पई वञे। पर पुलिस खे अहम अॻुवाई थी आहे। इब्तिदाई तौर ते जेका जानकारी मिली आहे पुलिस ज़रियनि खां त जवाबदार वटां जेका आहे वारदात में इस्तेमालु थियल पिस्टल बि हथु कई वई आहे ऐं उन ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे। उन पुलिस खे जेका पुलिस जा ज़रिया ॿुधाइनि था उन्हनि खे उन इब्तिदाई बयान में इहो ॿुधायो आहे त उन धोखे ज़रिए पंहिंजी भेण ऐं उनजे मुड़ुस खे घुराए उन्हनि खे क़त्ल कयो आहे। इनखे नामज़ुमत मुंतक़िल करे जांच हलंदड़ आहे। हिन वक़्तु एसएसपी ठट्टो सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजी चवण ते उन हवाले सां अहम अॻुवाई थी आहे। मीडिया खे ॿुधायो वेंदो पर छाकाणि जो केस अञा ताईं दाख़िल न थियो आहे वारस तदफ़ीन वग़ैरह जूं रस्मूं अदा करण खां पोइ अची केस दाख़िल कराईंदा। तंहिंखां पोइ इम्कान आहे त जवाबदार जेका राजा मिसण आहे उनजी गिरफ़्तारी बाज़ाब्ता तौर ते ज़ाहिर कई वेंदी। उन खां अॻु में सिविल सुराग ठट्टो में पोस्टमार्टम कई वई ॿिन्ही मक़तूलनि जे लाशनि जी ऐं लाशनि जी पोस्टमार्टम करण खां पोइ वारसनि हवाले कया विया। पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर जी टीम जेका आहे ज्ञानचंद डॉक्टर जी अॻवानी में जेका टीम पोस्टमार्टम कयो उनजो चवणो त औरत जेका मारिजी वई नारी उनखे मथे में 2 गोलियूं ऐं नौजवान जेको अलादिनो पली जो आहे उनखे मथे में 3 गोलियूं लॻल आहिनि। 5 गोलियूं फायर कया विया आहिनि ऐं उन्हनि खे गाॾी में फायर कया विया आहिनि वेझे खां फायर कया विया आहिनि। ऐं इन केस में अहम अॻुवाई थी आहे जो पुलिस जवाबदार जेका नारी जो भाउ जवाबदार राजा मिसण खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जी महबूब रोही अपडेट लाइ वरी महिरबानी। नाज़रीन इंतिहाई अहम अॻभराई थी आहे। केस में ॿिटो क़त्ल कयो वियो आहे। नौजवान जे शादी कई आहे। पसंद जो परणो कंदड़ नारी जे भाउ एतराफ़ करे वरितो आहे। संदसि चवणु आहे त मूं ॿिन्हिनि खे क़त्ल कयो आहे। नारी जे भाउ जवाबदार राजा मसण पारां ॿिन्ही ॼणनि खे क़त्ल करण जो एतराफ़ कयो वियो आहे ऐं हिन वक़्त ताईं इन वाक़े जी एमसी बि दाख़िल न थी सघी आहे। ख़बर शामिल कंदासीं त पीपल्स पार्टी अॻवान